अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियिहि इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। गोच गुल मोहम्मद खासिरी अल्हम्दुलिल्लाह इन्हीं गोठ में अगे भी प्रोग्राम थी चुका है, पर उन दौर में जॾहिं हिते मस्जिद की तामीर थियल न हुई। मुझे याद है पहिरियों प्रोग्राम मैदान में कयोसीं, उन खां पोइ दर्स जा कुछ प्रोग्राम असां हिकु कखाई मस्जिद उन में कया। कखन जी ठहियल उन ही मस्जिद में असां दर्स जा प्रोग्राम थिया जो प्रोग्राम थी रहियो है, या जिन ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो आऊं उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी मुंहिंजी तकरीर गौर सां ॿुधनि। क़ुरान सुन्नत मुताबिक़ आहे त बिना के रुकावट जे उन्हनि खे क़बूल करणु घुरिजे, पर जेकॾहिं महसूस करियो था त डॉक्टर साहब फलानी ॻाल्हि क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ कई आहे, आऊं तव्हांखे दावत ॾियां थो, तव्हीं मूंखां सुवाल करे सघो था, मुंहिंजी पकड़ करे सघो था, असीं कॾहिं नाराज़ कोन थींदासीं। छो त दीन नालो ही आहे तहक़ीक़ जो। अखियूं बंद करे कंहिंजे पोयां हलण इहो दीन जो तरीक़ो कोन्हे। खुद अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, जॾहिं मक्के जा मुशरिक शिरक कंदा हुआ, उन्हनि हथ ठोकिया, वास्ता ऐं वसीला वरिता हुआ। अल्लाह ताला छा फरमायो, कुल हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन। पैगंबर तू उन्हनि खे चओ, जेकॾहिं सच्चा आयो दलील पेश करियो। क़ुरान करीम जी आयत सबूत आहे त ॻाल्हि दलील सां क़बूल कबी, अखियूं बंद करे न। दोस्तों, दीन इस्लाम जो बुनियाद याद रखी छॾियो ॿिनि शाहिदियुनि ते आहे। बस शाहिदी, उन्हनि मां के हिकु जो बि इनकार कयाई उहो माण्हू काफ़िर थी वेंदो, उनजो इस्लाम सां को ताल्लुक न। उहे शाहिदियूं कहिड़ियूं? अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, क़यामत ॾींहुं अल्लाह ताला हिकिड़े माण्हू खे अलॻि कंदो, ॿियनि खां धार कंदो।
मलाइक उन माण्हू जे गुनाहनि जा दफ़्तर उन जे साम्हूं रखंदा। ऐं गुनाह केतिरा हूंदा? हदीस जा लफ़्ज़ आहिनि त उहे दफ़्तर 99 हूंदा। ये 99 दफ़्तर मतां तव्हीं सम्झो 500 सफ़नि वारा न अदा, 1000 सफ़नि वारो को रजिस्टर न। अल्लाह जे नबी फरमायो हर दफ़्तर एतिरो डिघो हूंदो जेसि ताईं नज़र पहुचे थी, जेसि ताईं नज़र पहुचे थी। हिकिड़ो दफ़्तर, अहिड़ा 99 दफ़्तर हूंदा। वही सोचो त इन माण्हू बि के गुनाह कया हूंदा या न? अॼु रुगो तव्हीं 500 सफ़र जी कापी वठी अचो ऐं अकेलाई में वेही पंहिंजा गुनाह उन ते नोट करियो। ऐं यकीन सां चवां थो 500 सफ़नि वारी कापी उन में तव्हांजा हज़ारे गुनाह जी, हज़ारे गुनाह। ही माण्हू त एतिरा गुनाह करे चुको आहे जो 99 दफ़्तर, हर दफ़्तर एतिरो डिघो जेसि ताईं इंसान जी नज़र पहुचे। मलाइक खोलींदा, चवंदा पण असां तो उते को ज़ुल्म त कोन कयो आहे, का बेवाजिबी त कोन कई आहे, मतां अहिड़ो गुनाह लिखियलु हुजे जेको तो न कयो हुजे, जाइज़ो वठ। ही उन्हनि गुनाहनि खे ॾिसंदो, चवंदो मुंहिंजा रब इहे सभु गुनाह मूं कया, इनकार कोन कंदो। उनखे चयो वेंदो हाणे इहे 99 दफ़्तर साइमी जे हिकिड़े पुड़ में रखिया वेंदा। अंदाज़ो लॻायो इहा बि का साइमी हूंदी आहे न? अक़ीदे जो हिकिड़ो नुक़्तो आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला साइमी रखंदो, मीज़ान तराज़ू जंहिंजा 2 पुड़ हूंदा, हिकिड़े में नेकियूं रखियूं वेंदियूं, हिकिड़े में गुनाह रखिया वेंदा। हिकिड़ो गुनाह ज़्यादा थियो, पुड़ जेकॾहिं उन पासे लड़ी वियो, हमरा वेंदो जहन्नम में। मीज़ान रखियो वेंदो, पर इहो मीज़ान केॾो वॾो आहे इन में अंदाज़ो लॻायो जो 99 दफ़्तर तां हद निगाह जेका आहिनि उहे 99 दफ़्तर सभु जा सभु हिकिड़े पुड़ में रखिया विया। उन माण्हू खे चयो वेंदो अञा हिकिड़ी नेकी तुंहिंजी असां वटि बाक़ी आहे। अल्लाहु अकबर, हिकिड़ी नेकी। मलाइक नंढड़ी हिकिड़ी पर्ची आणींदा ऐं उनखे साइमी जे ॿिए पुड़ में रखियो वेंदो जंहिंमें नेकियूं रखियूं वञनि। इनखे चयो वेंदो वञ ऐं वज़न कयो पियो वञे उनजो जाइज़ो वठ। जिते वज़न कयो पियो वञे उते वञी हाज़िर थी। हिनखे हैरत थींदी, अचरज डाह करे चवंदो या रब मा हाज़िल बिताक़तो मा हाज़िल सिजरात। ऐं मुंहिंजा परवरदिगार, ही नंढड़ी पर्ची हिननि 99 दफ़्तरनि जो मुक़ाबिलो कीअं कंदी? हिकिड़े पासे 99 दफ़्तर, ॿिए पासे हिकिड़ी नंढड़ी पर्ची। पर गुल मोहम्मद ख़ासकली वारो हदीस जा लफ़्ज़ आहिनि, जॾहिं उन जो वज़न कयो वेंदो साहिमी में 99 दफ़्तर मथे खजी वेंदा। उहा नंढड़ी पर्ची वज़नी थींदी, नंढड़ी पर्ची। मलाइक जॾहिं उनखे खोलींदा, ख़बर अथव छा लिखियलु हूंदो? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। उहे 2 शाहिदियूं जिन जो मूं ज़िक्र कयो। ऐं शाहिदी ॾियां थो त अल्लाह खां सवाइ
को इबादत जे लायक कोने ऐं शायदि ॾियां थो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानू आहे, अल्लाह जो रसूल आहे। 99 दफ़्तर गुनाहनि जा माफ़ कया वेंदा, ही हमरा जन्नत में दाख़िल थी। शाहिदियूं कहिड़ियूं ॿ। अॼु पाण जाइज़ो वठूं पाण जूं इहे ॿई शाहिदियूं सही आहिनि, उनमें पूरा लहूं था। पहिरीं शाहिदी त अल्लाह खां सवाइ को इबादत जे लाइक़ ई कोन्हे। हाणे इबादत कहिड़ी आहे? भई इबादत कहिड़ी शइ खे चइबो आहे? इबादत आहे अल्लाह ताला जी इताअत, अल्लाह जो चयो मञण ऐं न्याज़मंदी सां, निवड़त सां ऐं मोहब्बत सां। तव्हां दुआ करो था या इबादत? बल्कि इबादत जो मग़ज़ आहे अद्दुआ हुवल इबादह। अल्लाह जे नबी फरमायो दुआ ई इबादत आहे। ही दुआ हथ खणूं था न, यादि रखी छॾियो मुंहिंजो नुक़्तो, इहे दुआ जे लाइ हथ खणणु सिर्फ़ अल्लाह जो हक़ आहे, के क़बर वारे जो न के मलाइक जो, न के जिन जो, न के पैगंबर जो, न के वली जो। इहो हक़ जेकॾहिं आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजे ख़ालिक़ ऐं मालिक। दुआऊं सिर्फ़ अल्लाह ॿुधण वारो आहे, ॿियो को दुआऊं ॿुधण वारो कोन्हे। ॿिया सभु दुआ घुरण वारा आहिनि, हिकिड़ो दुआ क़बूल करण वारो आहे। मुंहिंजे नुक़्ते खे कंढ ॾेई छॾियो, मुंहिंजे नुक़्ते खे कंढ ॾेई छॾियो। ॿिया सभु घुरण वारा आहिनि, ॿिया सभु छा आहिनि? घुरण वारा आहिनि। ॾियण वारो हिकिड़ो अल्लाह आहे। ॿिया सभु अल्लाह जे साम्हूं सुवाली आहिनि, फ़क़ीर आहिनि, मोहताज आहिनि। ॾिसो क़ुरान खोलियो, अल्लाह ताला छा फरमायो? या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह। ऐं इंसानो तव्हीं सभु जा सभु अल्लाह जे आॾो फ़क़ीर आहियो, मोहताज आहियो। ये रब्बुल आलमीन थो चवे पैगंबर मोहताज आहिनि, वली मोहताज आहिनि, मलाइक मोहताज आहिनि, जिन मोहताज आहिनि। दुनिया जी हर मखलूक अल्लाह जे आॾो मोहताज आहे, फ़क़ीर। तव्हां कॾहिं बाज़ार में ॾिठो आहे? रोज़ ॾिसंदा हूंदा फ़क़ीर तव्हांखे पिनंदे नज़र ईंदा। पिनंदे हू छा कंदा आहिनि? कि दुकानदार खे चवंदासीं अल्लाह जे नाले कुझु ॾे, या को माण्हू घस वठी वञे पियो, वाधड़ू आहे, उनखे चवंदासीं अल्लाह जे नाले कुझु ॾे। ईअं ई कंदा आहिनि न। पर अॼु ताईं आउं तव्हां खां पुछां थो कि फ़क़ीर के ॿिए फ़क़ीर जे आॾो हथ डिघेरिया? के ॿिए फ़क़ीर खे चयईं त मूंखे कुझु ॾे? अॼु ताईं कॾहिं हिकिड़ो फ़क़ीर ॿिए फ़क़ीर खे चवंदो? कॾहिं बि न। जेकॾहिं बिल फर्ज़ चई बि छॾे त मूंखे कुझु ॾे, त साम्हूं फ़क़ीर छा चवंदो? अल्लाह जा बाना ऐं पाण पियो पिन्हां, तोखे छा ॾींदुसि? ऐं पाण पेलूं, तोखे छा ॾींदुसि? अल्लाह क़ुरान जे अंदर इहो मिसाल नहीं समझाए छॾियो। ॿिया सभु मोहताज आहिनि, फ़क़ीर आहिनि। हिकिड़ो रब्बुल आलमीन आहे जेको ॾियण वारो आहे, मुश्किलातूं दूर करण वारो आहे, दुआऊं क़बूल करण वारो। मूंखे हिकिड़ो माण्हू ॾेखारियो, मुंहिंजो चैलेंज आहे। पूरी दुनिया जे अंदर, रुगो हिन दौर जे अंदर न, पोइ दौरनि में ॾेखारियो जेको खाधे खाइण खां पाक हुजे, उनखे खाधे जी ज़रूरत न हुजे। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो, डॉक्टर साहिब फलाणो माण्हू बुज़ुर्ग आहे, मानी कोन थो खाए। ॾटा तव्हां ॿुधा हूंदा त बाबा हेतिरा ॾींहं खाधो कोन खाधो, इहे सभु ॾटा आहिनि। पर हिकिड़ो ॾेखारियो जेको मानी न खाईंदो हुजे। आहे दुनिया में को माण्हू? हिकिड़ो कोन मिलंदो। पर असांजो जेको मुश्किल कुशा हक़ीक़ी आहे, वो छा थो चवे? वहुव युतइमु वला युतम। सॼी काइनात खे खाराए थो, अल्लाह खे खाधे जी ज़रूरत कोन्हे। सुञाणो पंहिंजे रब खे।
सिंधी में चवंदा आहिनि हाथी खे मण कीड़ी खे कण। ॾियण वारो केरु आहे? अल्लाह खां सवाइ को आहे? अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? अहल हदीस जो अक़ीदो ॿुधंदा हलो। अहल हदीस जो अक़ीदो आहे अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लेकिन खेनि बुख लॻी आहे न, मानी खाईंदा हुआ न। सैयदना अबू तलहा अंसारी चवे थो, सही मुस्लिम जी हदीस आहे, हिकु दफ़े अल्लाह जे नबी खे बुख विघे मूं पासा वराईंदी जंग खंदक में। जॾहिं हिकिड़ो सहाबी हली आयो, अल्लाह जो रसूल बुख लॻी आहे, पंहिंजो कमीस मुबारक खणी ॾेखारीनि था, पेट ते पत्थर ॿधल आहे, माना बुख लॻी न। मानी बि खाईंदा हुआ। अल्लाह जो प्यारो पैगंबर बि मानी वापराईंदो, ग़िज़ा वापराईंदो, पर अल्लाह खे ज़रूरत आहे? अल्लाह मोहताज आहे खाधे जो? सिर्फ़ एतिरो न, अॻिते वधी आऊं चवां थो, दुनिया में हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जेको मानी खाइण खां पोइ क़ज़ाए हाजत लाइ न वञे। मानी खाइण खां पोइ जंग जे ख़्याल सां न वञे। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो त डॉक्टर साहिब ही माण्हू असां कॾहिं हिनखे जंग जे ख़्याल सां वेंदे कोन ॾिठो आहे, कॾहिं लेटरिन में, टॉयलेट में, वॉशरूम में वेंदे असां कोन ॾिठो आहे। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो आहे कोन। क़ज़ाए हाजत लाइ वञण मोहताजी जी निशानी आहे, मोहताजी जी निशानी आहे। हा, मुंहिंजो परवरदिगार जेको हक़ीक़ी मुश्किल कुशा आहे, इन्हनि सभिनी हाजतनि खां पाक, कुझु शयुनि जो मोहताज कोन्हे। हाणे दुआ उन खां घुरबी, उन खां ई दुआ घुरबी। ॾिसो, जंग खंदक लॻी, मुसलमान मदीने में आहिनि, काफ़िर घेरो करे विया, साल 5 हिजरी। हाणे जेकॾहिं घेरो थी वञे, बिलफर्ज़ अव्हां जे ॻोठ जो ई को दुश्मन करे वञे, केॾांहुं वेंदो? हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो जॾहिं तव्हांजो अन्न बि ख़तमु थी वेंदो, ज़रूरत जूं शयूं ख़तमु थी वेंदियूं, लाज़मी अहिड़ो टाइम ईंदो। मके जा मुशरिक घेरो करे विया मदीने। अल्लाह जो प्यारो पैगंबर ऐं सहाबा मौजूद आहिनि मदीने। हाणे मदद कंहिं कई? घेरो कंहिं तोड़ियो? मुंहिंजे परवरदिगार रब्बुल आलमीन अल्लाह ताला सूरह अहज़ाब में फरमायो, इज़ाग़तिल अबसार। मुसलमाननि जी हालत अल्लाह ताला बयान करे पियो, जॾहिं अखियूं फिरी वयूं, वबलगतिल क़ुलूबुल हनाजिर, ऐं दिलियूं निड़गट खे जी पई, ओ निड़ी खे। सिंधी में पाण चवंदा आहिनि, अदा एतिरो हमरा परेशान थी वियो, ॼण दिलियूं अची, दिलि अची निड़गट खे पई थी, माना एॾी परेशानी। फरमाई अखियूं फिरी वयूं। अल्लाह ताला फरमायो थी, क़ुरान आहे, मता सम्झो का कहाणी आहे। जॾहिं अखियूं फिरी वयूं, जॾहिं दिलियूं निड़गट खे पई थी। ऐं पुछां थो, सैयदना अबू बकर सिद्दीक़ शामिल आहे, लश्कर में आहे, सैयदना अली मुर्तज़ा आहे, सैयदना उमर बिन ख़त्ताब आहे, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान बि आहे, अल्लाह जो प्यारो पैगंबर बि आहे, वॾा वॾा सहाबा मौजूद आहिनि, पर कंहिं मुश्किल दूर कई? सभु परेशान थी विया। मुश्किल कुशा कॾहिं परेशान कोन थींदो आहे। मुंहिंजो नुक़्तो यादि करे छॾियो, जेको मुश्किल कुशा हूंदो आहे कॾहिं परेशान कोन थींदो आहे। जेको परेशान थी वञे, मुश्किल कुशा न आहे, न आहे मुश्किल कुशा। सब परेशान है। ये कुरान जो आयतूं आहिनि, दिलियूं अची निड़गट खे पई थियूं। हदीसा लफ़्ज़न अल्लाह जे प्यारे पैगंबर नमाज़ पढ़णु शुरू कई। अबू दाऊद जी रिवायत आहे, खेनि जॾहिं का परेशानी लाहक थींदी हुई,
निमाज़ पढ़ंदा हुआ। अॼु पाण पढ़ूं था, परेशानी लाहक थी थिए त को दरगाह ते वञे पियो, को वॾेरे जे साम्हूं बीठो आहे, रईस जे साम्हूं बीठो आहे, दुनिया जे पोयां आहियूं। मोमिन उनखे यकीन आहे, ईमान आहे, केतिरियूं मुसीबतूं अचनि, परेशानियूं अचनि, पर मुंहिंजो परवरदिगार सभई परेशानियूं दूर करण ते क़ादिर आहे, दुआऊं ॿुधे बि थो। अल्लाह जे नबी नमाज़ पढ़ी अल्लाह खां दुआ घुरी। दुआ मुश्किल कुशा कोन घुरंदो आहे। अल्लाह कॾहिं कंहिंखां दुआ घुरी आहे? कंहिं वटि सबूत क़ुर आहे? मूंखे ॾेखारियो अल्लाह कॾहिं कंहिंखां दुआ घुरी हुजे। दुआ पाने जी निशानी आहे घुरण, अल्लाह जी निशानी आहे दुआ क़बूल करण। अल्लाह जे प्यारे पैगंबर नमाज़ पढ़ी, अल्लाह खां दुआ घुरी ऐं अल्लाह क़बूल कई। ऐं मदद कीअं कयाई? मदद कीअं कयाई? क़ुर खोलियो न, ही हर शइ काइनात ही ॾिसो पिया कि अल्लाह जे हुक्म जे तहत आहे। कि हवा लॻे पई न, हींअर गर्मियूं आहिनि, सख़्त गर्मियूं, कॾहिं कॾहिं त मुर्गो हवा तमामु घटि हूंदी आहे, कॾहिं तूफ़ान बि ईंदा आहिनि। बदीन में तूफ़ान आयो हो 1999 में, जॾहिं 20 मई ते मूंखे यादि आहे रफ़्तार हुई 200 किलोमीटर फी कलाक। घणी रफ़्तार हुई? 200 किलोमीटर फी कलाक। हज़ारे माण्हू मरी विया। अहिड़ा बि जिन जा लाश अॼु ताईं हथ कोन आया आहिनि। रेंजर्स वारनि जा पिंजरा टंगिया पिया हुआ, मांस खाइजी वियो। केतिरा पिंजरा मिलिया, किन जा लाश मिलिया ई कोन। रफ़्तार केतिरी? 200 किलोमीटर। पर आउं तव्हां खां पुछां थो, रब्बुल आलमीन इन ॻाल्हि ते क़ादिर आहे, इन ई हवा खे 1000 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां करे छॾे, पाण बचंदासीं? ये पाण सभु उॾामींदासीं। ये छितियूं उॾामींदियूं, दीवारूं उॾामींदियूं। ऐं अल्लाह जो अज़ाब नाज़िल कयो हो न, अल्लाह अज़ाब नाज़िल कयो हूद अलैहिस्सलाम जी क़ौम ते, आद ते। 7 रातियूं 8 ॾींहं हवा जितां लॻी थे चीरी न वई उनखे। 1000 किलोमीटर फी कलाक थी वञे, तव्हां जूं इमारतूं उॾामी वेंदियूं, असीं सभु उॾामी वेंदासीं। अल्लाह मदद कई। ऐं वरी कीअं कयाई? हवा जे ज़रिए तेज़ हवा लॻी। नतीजो छा निकितो? हमरा जेके पंहिंजो खाधो काफ़िर पचाइनि पिया, देगड़ियूं उॾामी वयूं, काठियूं उॾामी वयूं, बाहि विसामी वई। जानवर जिन किलनि में ॿधल हुआ उहे किला ज़मीन मां निकिरी विया। जानवर वारा थी भॼी विया। तव्हांजो अहिड़ी हालत थी, मके जा मुशरिक तितर बितर थी विया। के तकलीफ़ दूर कई? मुंहिंजे परवरदिगार, मुंहिंजे मालिक, जेको हक़ीक़ी मुश्किल कुशा आहे। जंग बदर लगी काफ़िरनि ऐं मुसलमान जे दरमियान, पहिरीं वॾी जंग। ख़बर अथव 313,000 मुक़ाबले में। हेॾा हथे ख़ाली, हथियार बि किन वटि कोन हुआ, सुवारियूं महदूद, साम्हूं जेके काफ़िर आहिनि, घोड़ा बि आहिनि, उठ बि आहिनि, हथियार बि ज़्यादा। अल्लाह जो प्यारो पैगंबर इब्न ख़ुज़ैमा जी हदीस आहे, जंहिं सुबुह जंग लॻण वारी आहे, सॼी राति अल्लाह जा आॾो रोअंदा रहिया। मुश्किल कुशा कॾहिं रोंदो न आहे, मुश्किल कुशा कॾहिं रोंदो न आहे। सॼी राति रोंदा रहिया, अल्लाह खां दुआ घुरंदा रहिया। ऐं पोइ ॿिए ॾींहुं अल्लाह मदद कीअं कई? क़ुर खोलियो, अल्लाह हिकु तरीक़ो इहो बि थियो रब जे तरफ़ां, मुसलमाननि खे थोरी देरि जे लाइ झूठो अची वियो, उझराणी, पिनकी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त निंड में अल्लाह एॾी ताक़त रखी आहे, अॼु बि तव्हां रुॻो मंझंदि या 2 पहरनि जे टाइम ते अधु कलाक में जेकॾहिं तव्हां आराम करियो, तव्हां फ्रेश थी वेंदो। पाण छोकिरा केलूला कंदा हुआ, रुॻो झूठो आयो, झूठे अचण सां मुसलमान ताज़ा तवाना थी विया, ताक़त थी वई। ऐं ॿी मदद बरसात जे ज़रिए, बरसात वसे थी, मुसलमाननि वारे पासे ज़मीन ॼमी वई,
ऐं काफ़रनि वारे पासे अहिड़ी हालत थी वई जो हमरा हली न पिया सघनि, तिरकनि पिया। हिकु बरसाति आहे पर ॾिसो, मोमिननि जे लाइ फ़ाइदेमंद, काफ़रनि जे लाइ नुक़सान का। बरसाति हिकिड़ी आहे, मोमिननि जे लाइ फ़ाइदेमंद, काफ़रनि जे लाइ नुक़सान का। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो तो वो वक़्तु यादि करियो, इज़ तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम। अल्लाहु अकबर। जॾहिं तव्हीं अल्लाह जे आॾो ॿाॾाए रहिया हुआ, फरियाद करे रहिया हुआ, अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल कई। ऐं हिकु जॻह ते फरमाई व अंतुम अज़िल्लह, तव्हीं बदर जी जंग में हीना ऐं कमज़ोर हुआ, हीना ऐं कमज़ोर। अबू बकर सिद्दीक़ आहे, उमर फारूक आहे, अली मुर्तज़ा आहे, पाण सगोर आहे, लेकिन अल्लाह ताला छा फरमायो, तव्हीं हीना हुआ। असल ताकत मुंहिंजे परवरदिगार। दुआ इबादत आहे, सिर्फ़ अल्लाह खां दुआ घुरबी। ऐं ॾिसो न रब जो शान त ॾिसो, कॾहिं अल्लाह जा बाना गौर त करियो। तव्हीं के वॾेरे सां मिलण वञो था, रईस सां मिलण वञो था, सरकारी ऑफिसर सां मिलण वञो था, तव्हांजे लाइ टाइम मुक़ररु आहे, फलाणे टाइम ते अचिजो, फलाणो टाइम साईं जे आराम जो आहे। दरवाज़ो न खुड़काइजो, निंड ख़राब न कजो। पाबंदियूं आहिनि न, पाबंदियूं लॻी पयूं आहिनि। पर मूंखे ॿुधायो, अल्लाह जे तरफ़ां का पाबंदी आहे? मूंखे 24 कलाकनि में हिकिड़ी घड़ी ॿुधायो जो अल्लाह चयो हुजे त आउं माने जी दुआ क़बूल न कंदुसि, बल्कि ॿुधाईंदो हलां। रब जो शान ॾिसो, जॾहिं दुनिया सॼी सुती पई हूंदी आहे, उथी रब जे साम्हूं ॿाॾायो, अल्लाह बुर्गो दुआ क़बूल ज़्यादा करे। जॾहिं आख़िरी पहर शुरू थींदो आहे न, फजर खां अॻु माण्हू सुता पिया हूंदा आहिनि, को अल्लाह जो बानो उथे थो तहज्जुद जे लाइ। अल्लाह ताला छा थो फरमाए, मई यदऊनी फस्तजीब लहु, मई यसअलूनी फऊतियहु, मई यस्तगफिरूनी फअगफिर लहु। केरु आहे जेको मूंखां दुआ घुरे, उनजी दुआ क़बूल करियां। केरु आहे जेको मूंखां सुवाल करे, उनजो सुवाल वरनायां। केरु आहे जेको गुनाहनि जी माफ़ी तलब करे, उनजा गुनाह माफ़ करे छॾियां। तव्हीं सुता पिया आहियो, असांजो परवरदिगार सॾे पुकारे पियो, अचो मूंखां घुरो, अचो मूंखां घुरो। अल्लाह अकबर। इबादत जो ॿियो क़िस्म आहे, घणेई क़िस्म आहिनि। नमाज़ आहे सिर्फ़ु अल्लाह जे लाइ, के ॿिए लाइ कोन पढ़बी। ज़कात आहे, तव्हीं ॿाननि खे ॾींदा, पर नियत छा हूंदी, अल्लाह राज़ी थी वञे। तव्हीं रोज़ो रखंदा, नियत कहिड़ी हूंदी, रब्बुल आलमीन राज़ी थी वञे, क़बूल करे मुंहिंजा रोज़ा। हज करियो था, नियत कहिड़ी, त अल्लाह ताला मुंहिंजा हज क़बूल करे, गुनाह माफ़ करे। ही कुर्बानी अचे पई, इंशाअल्लाह ताला कुर्बानी छो था करियो, अल्लाह ताईं गोश्त कोन थो पहुचे, जानवरनि जो नकीरत त पहुचे थो। कहिड़ी शइ पहुचे थी, अव्हां जे दिल जी तक़वा, परहेज़गारी, उहा पहुचे थी। रब ॼाणे थो त मुंहिंजो ही बानू मुंहिंजे हुक्म खे मञींदे पंहिंजा बहितरीन जानवर ज़बह करे रहियो, जंहिंसां हुनखे मोहबत बि आहे। अव्हां कुर्बानी करियो था, इबादत आहे। सिर्फ़ अल्लाह जे नाले जानवर ज़बह कबो। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु रावी हदीस जो आहे त पाण सगुरनि फरमायो, लान अल्लाह मन ज़बह ले गैरिल्लाह, जे अल्लाह खां सवाइ के ॿिए जे नाले जानवर ज़बह कयो, उन ते अल्लाह जी लानत आहे। जानवर सिर्फ़ अल्लाह जे नाले, ऐं नियत बि हुजे अल्लाह राज़ी थिए, ॿिए खे राज़ी करण जी नियत सां जानवर ज़बह कोन्हे करणो। कॾहिं माण्हू छा कंदा आहिनि कि दरगाह ते काई वेंदा आहिनि, भई छा पिया करियो, सी अल्लाह करण। पोइ अल्लाह करण आहे त पोइ घर पंहिंजे ज़बह कर न। जेकॾहिं तुंहिंजी नियत आहे त अल्लाह राज़ी थी वञे, दरगाह ते छो कयो? दरगाह ते काए वञण इहो दलील आहे तूं चाहीं थो त क़बर वारो मूंखां राज़ी थी वञे, मुसीबतूं टारे, रोज़ी में बरकत करे ऐं मुंहिंजूं परेशानियूं दूर करे। तुंहिंजी नियत अल्लाह खे राज़ी करण जी त आहे कोन। ये तो ऐन शिरक आहे, ऐं शिरक अहिड़ो गुनाह आहे जेके अल्लाह कॾहिं माफ़ न कंदो, जेकॾहिं शिरक कंदे इंसान मरी वियो।
या असां पंहिंजी तकरीर में हेतिरो छो बयानु करियूं था शिरक जो रद ऐं तौहीद जो बयानु? तव्हांजा ख़ैर खां आहियूं, तव्हांजा दुश्मन कोन आहियूं। थी सघे थो हींअर तव्हांखे चिड़ बि लॻे, कावो बि लॻे त यार कहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था, पर क़यामत जी ख़बर पवंदी अदा त इहे ई ख़ैर खां हुआ असांजा, इहे ई ख़ैर खां हुआ जेके असांखे तौहीद जो सबक़ ॾियण आया, जिन असांखे चयो शिरक न कजो। शिरक अहिड़ो गुनाह आहे जेको कंधे मरी वियो हमेशा जहन्नम में रहंदो, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। भले निमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कातूं ॾे, कुर्बानियूं करे, सभु अमल तबाह ऐं बर्बाद। अल्लाह अकबर। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमाए पहिरीं शाहिदी में कहिड़ी आहे? ऐं शाहिदी ॾियां थो अल्लाह खां सवाइ को इबादत ते लाइक़ न आहे। ऐं ॿी शाहिदी कहिड़ी? त शाहिदी ॾियां थो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानू आहे ऐं अल्लाह जो रसूल आहे। बाने जी गवाही पहिरीं आहे, रसूल जो लफ़्ज़ बाद में आहे। छो? कहिड़ी हिकमत आहे? तारीख़ इंसानी जे अंदरि माण्हुनि छा कयो आहे? नेक माण्हुनि खे उन्हनि मथे खणी अल्लाह जे दर्जे ते पहुचाए छॾियो। माना उनखे बाना कोन था सम्झनि, नऊज़ बिल्लाह, बाक़ाइदे ख़ुदा सम्झनि था। ॾिसो नूह अलैहिस्सलाम जी क़ौम में वद, सुवा, यगूस, यऊक, नसर 5 नेक माण्हू हुआ। क़ुरान में अल्लाह ज़िक्र फरमायो सूरह नूह जे अंदरि, जॾहिं गुज़ारे विया क़ौम छा कयो? जिते वहंदा हुआ उन जाइ ते उन्हनि बुत लॻाए छॾिया, बुत खोड़े छॾिया। छो? इन लाइ त बाबा हिननि जी यादि ईंदी ऐं इबादत में मज़ो ईंदो। सिर्फ़ु उन्हनि इन लाइ बुत लॻाया त हिन नेक इंसाननि जी असांखे यादि ईंदी ऐं इबादत असीं वधीक ख़ुशू ऐं ख़ुलूस सां कंदासूं। पर बाद में छा थियो? वक़्तु गुज़रण सां माण्हुनि बाक़ाइदे उन्हनि बुतनि जी पूॼा शुरू करे छॾी, बाक़ाइदे पूॼा। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि साईं ही जेके बुत आहिनि इहे त बाबा पत्थर आहिनि न। असीं नेक इंसाननि जो वसीलो वठूं था, इन्हनि बुतनि जो त कोन था वठूं। यादि रखी छॾियो हिकिड़ो नुक़्तो, अॼु ताईं कॾहिं बि को बुत ख़ाली कोन ठहियो आहे। ख़ाली को बुत ठाहे छॾे न, ठाहींदा आहिनि कि नेक इंसान जी सूरत में। हिंदू राम सम्झंदा आहिनि असांजो वॾो आहे, बुत हुनजो ठाहींदा आहिनि। कृष्ण जो ठाहींदा आहिनि, दुर्गा देवी जो ठाहींदा आहिनि, लक्ष्मी देवी जो ठाहींदा आहिनि, छो त हुनजे नज़दीक वॾियूं हस्तियूं आहिनि, तॾहिं बुत ठाहींदा आहिनि। भला तव्हां ॾिसो जेके बुत आहिनि, जेकॾहिं पत्थरनि जी पूॼा ख़ाली हुजे त जबल केतिरा पिया आहिनि, उनजी पूॼा कनि न। बुत जी पूॼा उन में तव्हां नोट करियो, बुत सॼो इंसान जहिड़ो ई आहे। मथो अथसि, नक बि आहे, पेशानी बि आहे, अखियूं बि आहिनि, चप बि आहिनि, ॿाहूं बि आहिनि, हथ बि आहिनि, पेर बि आहिनि। छो? ख़ाली पत्थर जी पूॼा त कोन्हे, बल्कि बुत जंहिं हस्ती जो उन ठाहियो आहे हक़ीक़त में पूॼा उनजी पियो करे। ॾिसो पाण छोकिरा जॾहिं मको फतह कनि था, बुखारी जी हदीस आहे न, 360 बुत रखियल हुआ बैतुल्लाह में। घणा? 360 सही बुखारी जी रिवायत आहे। उनमें हज़रत इब्राहिम जो बुत हो, हज़रत इस्माइल जो बुत हो, सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा मरियम जो बुत हो। ॾिसो न, ये बुत के इंसान जे नाले ते ठाहिया वञनि था। ऐं तव्हां खां पुछां थो, जॾहिं सियासी लीडर अचनि था, तव्हां बैनर ॾिठा हूंदा, बैनर ते उनजी तस्वीरूं हूंदियूं आहिनि। ऐं पुछां थो छा हिन जी मोहबत उन कपिड़े सां आहे? कपिड़े सां त कोन्हे, चवनि कागज़ सां आहे, कागज़ सां त कोन्हे, बल्कि उहा शख़्सियत जंहिंजो फोटो निकितल आहे उन सां मोहबत आहे, कपिड़े सां कोन्हे, न की कागज़ सां आहे। त ही जेको बुत ठाहे थो, पत्थर सां मोहबत कोन्हे, उनजे पोयां उहा हस्ती आहे, शख़्सियत आहे जंहिंजी पूॼा करे। इस्लाम उनखे नबी साहब फरमायो, अल्लाह मूंखे मोकिलियो आहे त आउं बुतनि खे टुकड़ा टुकड़ा करे छॾे। कसरिल औसान,
मूंखे रब मोकिलियो आहे तिन औसान जेके बुत आहिनि तिन जा टुकड़ा टुकड़ा करे छॾिया ऐं पाण टुकड़ा टुकड़ा कनि था। जॾहिं मको फतेह थियो पंहिंजे मुबारक हथनि सां लछ खणी उन्हनि खे किराइनि। अल्लाह अकबर। दोस्तो, इन शादी जो ॿियो हिसो आहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानू आहे ऐं पाण बाना हुआ न, निंड बि कंदा हुआ, कज़ाए हाजत लाइ वेंदा हुआ, मानी खाईंदा हुआ, दुश्मन धक आया, रत बि निकितो, तकलीफ़ बि आई, परेशानी बि आई, हता कि बाज़ औक़ात रोई बि पिया। इहो कमु कंहिंजो आहे? इंसान जो आहे न। संदन नंढड़ो पुटु इब्राहीम 18 महीननि जो गुज़ारे पियो। हंज में खणनि था हथनि ते ऐं अखियुनि में जा डुड़क किरनि पिया। बुखारी हदीस। सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ ते अल्लाह जा रसूल तव्हां बि रो पिया। पाण फरमायो इब्न औफ इन्नहा रहमह। इब्न औफ या रहमत आहे जेका अल्लाह बाननि जे दिलनि में रखी। अखियुनि मां डुड़क किर। पुटु गुज़ारे विया, रोअनि पिया। जंगे बूता जे अंदरि 3 अज़ीम सहाबी ज़ैद बिन हारिसा, अब्दुल्ला बिन रवाहा ऐं सैयदना जाफ़िर बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु शहीद थिया। ख़बर पई शहीद थिया आहिनि, आया मस्जिद में। सही बुखारी जी रवायत आहे, अखियुनि मां डुड़क किरनि था। छो त इंसान आहिनि न, शादी कनि था, औलाद थियो। प्यारे पैगंबर असांखे शादीशुदा ज़िंदगी जा मसला ॿुधाया। घर वारी साम बिस्तरी कहे, गुस्ल फर्ज़ आहे, गुस्ल फर्ज़ आहे। हम बिस्तरी कहिड़े तरीक़े सां कई वञे, अल्लाह जे नबी उहो वञे सो तरीक़ो, फितरी तरीक़ो, गैर फितरी तरीक़ो हराम आहे ऐं इहो मलून कमु आहे। केॾी रहनुमाई अल्लाह जे रसूल कई। बुखार बि आयो, हिकिड़ो साहबी अल्लाह जे रसूल हथ रखी, तव्हांखे हेॾो बुखार? पाण फरमाईंदा असां पैगंबरनि खे आम माण्हू जे मुक़ाबले ॿीणो बुखार ईंदो आहे, ॿीणो बुखार डबल। छो त अल्लाह ताला हुन जा दर्जात बुलंद कंदो आहे। आज़माइशूं ज़्यादा ईंदियूं, दर्जात ज़्यादा बुलंद थींदा। बुखार आयो, धक लॻा, बुख लॻी, छो त बाना आहिनि न। हता कि हिकिड़े दफ़े के माण्हू संदन तमामु घणी वाखाण कई, पाण नाराज़ थी पिया। पाण फरमाईंदा तव्हीं मूंखे चओ अब्दुल्ला अल्लाह जो बानू ऐं अल्लाह जो रसूल। हद खां मथे मुंहिंजी तारीफ़ न करियो। जी ईसा अलैहिस्सलाम जी कई, पोइ नतीजो छा निकितो? उन्हनि ईसा अलैहिस्सलाम खे नऊज़ बिल्लाह अल्लाह चई छॾियो, अल्लाह जो पुटु चई छॾियो। अहिड़ी मुंहिंजी तारीफ़ न कयो, अहिड़ी तारीफ़ मुंहिंजी न कयो। प्यारे पैगंबर फरमाए। हाणे जेको एॾो अज़ीम पैगंबर, वरी आख़िरी हुन में शायदी जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? ऐं शायदी ॼां थो त पाण अल्लाह जा रसूल आहिनि। रसूल जी कॾहिं माना सम्झीसूं? रसूल जी माना छा आहे? रसूल जी माना आहे अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल, पंहिंजी मर्ज़ी सां कोन था ॻाल्हाइनि, अल्लाह जी वही जे तहत ॻाल्हाइनि था। वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वह्युन यूहा। मुंहिंजो पैगंबर पंहिंजी मर्ज़ी सां कोन थो ॻाल्हाए। जॾहिं वही नाज़िल थिए थी, मूंखे ॿुधायो इहो दर्जो अबू बकर सिद्दीक़ जो आहे, उमर फारूक जो आहे, उस्मान गनी जो आहे, अली मुर्तज़ा जो आहे, इमाम अबू हनीफा जो आहे, इमाम मालिक जो आहे, इमाम शाफ़ी जो आहे, इमाम अहमद बिन हंबल जो आहे, कोन्हे। भला नेक इंसान पर इहो दर्जो उन्हनि जो कोन्हे, हुननि ते वही नाज़िल कोन थी आहे। वही कंहिंते थी आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं जिते वही नाज़िल थिए, अल्लाह वही नाज़िल करे, उनजो मुक़ाबिलो उन सां थी सघे ई कोन थो। नकी करणु घुर्जे जिते वही नाज़िल न थी। असीं छा कंदा आहियूं? बाज़ औक़ात वॾो ज़ुल्म कंदा आहियूं। अल्लाह जे रसूल खे मञूं था, पाण सगुर अल्लाह जा रसूल आहिनि। असांजा के दोस्त मीलाद बि मल्हाईंदा आहिनि, मोहबत इज़हार बि कंदा आहिनि। मञा थो उन्हनि खे मोहबतूं आहिनि, दिलि जे अंदरि मोहबत आहे, पर छा मोहबत इज़हार मीलाद सां थींदो? इहो मोहबत इज़हार हुजे त अबू बकर सिद्दीक़ करे, उमर फारूक करे, उस्मान गनी करे, अली मुर्तज़ा करे सघिया पिए न। को सहाबी हिकिड़ो करे, कंहिं कोन कयो।
मोहब्बत जो सबूत छा आहे, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, अल्लाह जे नबी जी इताअत, प्यारे पैगंबर जो फरमान, उनखे मञण, अमल खे मञण। भले मुक़ाबले में वॾे खां वॾे मौलवी जी ॻाल्हि हुजे, इमाम जी ॻाल्हि हुजे, हत्ता के सहाबी जी ॻाल्हि छो न हुजे, प्यारे पैगंबर फरमान जे मुक़ाबले में कंहिंजी ॻाल्हि कोन रहंदी। तव्हां ॾिसो केतिरा मिसाल आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा अज़ीम साहबी आहे। हिकिड़ो माण्हू हली आयो, उहो चवणु लॻो सही भला हज तमतो जाइज़ आहे या न। हींअर हाजी सगोरा वियल आहिनि हज ते। हज जा टे क़िस्म आहिनि, यादि रखी छॾियो। हज इफ़राद, जंहिंजी माना आहे रुगो हज कबो, उमिरो कोन थींदो आहे, सिर्फ़ु हज। हज किरान, माना हज ऐं उमिरो हाजी मिलाए कंदो आहे हिकिड़े अहराम जे अंदरि। ऐं हज तमतो, तमतो जी माना फ़ाइदो वठणु, इहो हज जो अफ़ज़ल क़िस्म आहे। पाकिस्तान में जेके हाजी सगोरा वेंदा आहिनि, से हज तमतो कंदा आहिनि। घणो करे पहिरीं छा कंदा आहिनि, अहराम ॿधंदा आहिनि उमिरे जे लाइ, उमिरो अदा करे अहराम लाइ छॾींदा आहिनि। हाणे विच वारो अरसो हलाल हुजण जो, माना अहराम जी जेके पाबंदियूं हूंदियूं आहिनि, उनखां आजो थी वेंदो आहे, उनजो फ़ाइदो वठंदा आहिनि। वरी 8 तारीख़ हज लाइ अहराम ॿधंदो आहे, इनखे चइबो आहे हज तमतो, हज जो अफ़ज़ल क़िस्म आहे। हीउ माण्हू हली आयो, चवणु लॻो त अब्दुल्ला हज तमतो जाइज़ आहे या कोन्हे? बाबा बिल्कुलु जाइज़ आहे। उन माण्हू छा चयो, कि तव्हांजो वालिद उमर बिन ख़त्ताब त मने कंदो। ॾिसो कहिड़ी वॾी हुन ॻाल्हि कई, कहिड़ी वॾी हुन ॻाल्हि कई। अॼु शाम जा अहिड़ा अल्लाह जा बाना बिन हदीस पेश करियूं, सही फलाणे इमाम अमल कोन कयो। अल्लाह जा बाना तो कलमो कंहिंजो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिं हस्ती जे नाले जो कलमो पढ़ियो अथई, ईमान जी तक़ाज़ा आहे, उन जी ॻाल्हि बि अल्लाह जे बाननि में सभ खां मथां ई हुजे, सभ खां उत्तम हुजे। जॾहिं प्यारे पैगंबर जी हदीस अची वञे, मुक़ाबले में कंहिंजी ॻाल्हि पेश करण बि प्यारे पैगंबर जी तौहीन आहे। हिन माण्हू छा चयोसीं, तव्हांजो वालिद उमर बिन ख़त्ताब मने कंदो। हाणे हिते हिकिड़ो सुवाल पैदा थी सघे थो, से भला उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जहिड़ो अज़ीम सहाबी अल्लाह जे रसूल जी मुखालफ़त कीअं कंदो? इहो सुवाल आहे न। हेॾो वॾो सहाबी पैगंबर जी मुखालफ़त कीअं कंदो? यादि रखी छॾियो, हुनजा 3 जवाब आहिनि। पहिरीं ॻाल्हि, थी सघे थो उन सहाबी ताईं अल्लाह जे रसूल जी उहा हदीस न पहुती हुजे, छो सभु सहाबा हर वक़्तु अल्लाह जे नबी जे साम्हूं वेठल कोन हूंदा। ईअं बि थियो जो अल्लाह जे रसूल हदीस बयानु कई, उहो सहाबी कोन्हे, उहो वियो आहे जिहाद ते, उहो वियो आहे तबलीग जे लाइ, उहो वियो आहे कि दुनियावी कमकार जे लाइ। अल्लाह जे नबी हदीस बयानु कई, हुन कोन ॿुधी। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि वेसर बि थी सघे थी, इंसान आहे। यादि रखी छॾियो, हिकिड़ी ज़ात आहे जंहिंखां वेसर नथी थिए, उहो केरु आहे? रब्बुल आलमीन। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वियो न फिरौन जे दरबार में, फिरौन चयो, मूसा पंहिंजे रब जो तारुफ़ कराए। तूं चवीं थो आउं अल्लाह जो पैगंबर आहियां, उन अल्लाह जो तारुफ़ कराए। तॾहिं चई, ला यज़िल्लु रब्बी वला यंसा, मुंहिंजो रब उहो आहे जंहिंखां न ग़लती थिए न वेसर थिए। वेसर बि कोन थींदी हुनखां। बाक़ी इंसान पैगंबर छो न हुजे, वेसर थी सघे थी, क़ुर हदीस दलाइल मौजूद आहे। सहाबी खां वेसर थी सघे थी। ऐं टी ॻाल्हि, थी सघे थो हुनजो को ज़ाती इज्तिहाद हुजे, जंहिंजे करे हुन इहा फतवा ॾिनी हुजे। बहरहाल को बि सबब थी सघे थो, ॼाणी वाणी करे सहाबी करे हदीस जी मुखालफ़त कोन कंदो। जॾहिं हुन इहा ॻाल्हि कई त अब्दुल्लाह बिन उमर उन माण्हू खां सुवाल कयो, जवाब ॾियण खां अॻु में पहिरीं उन खां सुवाल कयईं। उन खां सुवाल कहिड़ो कयईं त अल्लाह जा बाना मूंखे ॿुधाए, अमरो अबी युत्तबउ अम अमरो रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंखे ॿुधाए, मुंहिंजे बाबे जी ॻाल्हि मञबी या अल्लाह जे नबी जो हुकुम मञबो? तूं मूंखे पहिरीं जवाब ॾे। छा ईमान आहे? गुल मोहम्मद ख़ासकरी वारो इनखे चइबो आहे ईमान बिर रसूल। नबी त ईमान छा चइबो आहे, सहाबा खां सिखो। मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि मञबी अल्लाह जे रसूल जी,
पर साहिल चयो सुवाल करण वारे सी ॻाल्हि त अल्लाह जे रसूल जी मञबी की त पोइ ॼाण इहा ॻाल्हि मालूम करे वठ अल्लाह जे नबी हज तमतो कयो आहे। ॾिसो केॾो वॾो दलील आहे, ही सहाबा जो अमल आहे, केॾो वॾो दलील आहे। अल्लाह जे रसूल जो हुकुम पए थो, सहाबा पोइ साॼे खाॿे लोढ़ा कोन हणंदा हुआ, साॼे खाॿे लोढ़ा कोन हणंदा हुआ। ॾिसो कॾहिं कॾहिं अहिड़ा वाक़िया बि पेश आया जो हिकिड़ी शइ जो ताल्लुक ज़ाहिर दीन सां कोन्हे, दीनी के हुकुम सां, पर सहाबा ते अल्लाह जे रसूल जो हुकुम पए थो फौरन अमल करणु शुरू थी विया, या अमल पए थो उन्हनि अमल कयो। सैयदना उमर बिन ख़त्ताब ख़लीफ़ हुआ, मुस्नद अहमदी हदीस आहे। पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में हिकु दफ़ो जुमे जे ॾींहुं गुसल करे कपिड़ा मटाए पाण निकिता आहिनि जुमे जो ख़ुतबो ॾियण जे लाइ, नमाज़ पढ़ाइण जे लाइ। उन ज़माने में ईअं कोन हो त हुकुमरान अलॻि हुजनि ऐं आलिम अलॻि हुजनि, जेको हुकुमरान हूंदो सोई ख़ुतबो ॾींदो, सोई नमाज़ पढ़ाईंदो। ही तक़सीम बाद में थी आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब घिटी मां अचे पियो, हिकिड़े माण्हू छा कयो जे घर जी छित ते उन कुझु पखी कुठा हुआ, ज़बह कया हुआ। नारो थींदो आहे न, नारा जेके लॻल हूंदा आहिनि, उन मंझां रत वहंदे जॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब जी हेठां लंघियो, मथां अची कपिड़नि ते रत कयो, कपिड़ा ख़राब थी विया। सैयदना उमर बिन ख़त्ताब वरी घर मोटी वञे थो, पर ऑर्डर जारी कयाई, हिन नारे खे हटाए छॾियो, इन ई जाइ तां। माण्हुनि ख़लीफ़े जो ऑर्डर हो, हटाए छॾियो, कढी छॾियो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु घर वियो, कपिड़ा मटाए वरी अचे पियो, साम्हूं सैयदना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब, जेको अल्लाह जे प्यारे पैगंबर जो चाचो आहे, सो अची बीह रहियो। अल्लाहु अकबर। ॾिसजो सहाबा जो अमल, ऐं असां भेट कयूं पंहिंजे अमल सां। साम्हूं अची बीह रहियो कि अमीरुल मोमिनीन, तव्हां ख़बर आहे ही नारो जेको तव्हां हींअर हटरायो आहे, इहो हिते लॻायो कंहिं हो? ही मूंखे ख़बर त कोन्हे। इहो नारो अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुबारक हथनि सां लॻायो। हाणे सैयदना उमर बिन ख़त्ताब जो रवैयो ॾिसो, अल्लाह जो लख रहमत हुजनि उन अज़ीम इंसाननि ते। ग़ुलाम खे हुकुम ॾिनाई, नारो खणी अच। ख़लीफ़ो हो न, चयो यार मथे लॻाए छॾ, मथे चढ़ी लॻाए छॾ। न, जॾहिं नारो आंदो वियो तॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब झुकी बीठो, झुकी बीठो ऐं चयाई ॿिए माण्हू खे, मुंहिंजे पुठनि ते चढ़ी इहो नारो इन जॻह ते लॻाए, जेको नारो प्यारो पैगंबर लॻाए उनखे उमर हटाए नथो सघे। इहा अल्लाह जे रसूल जी मोहबत, पैरवी, ॾिसो न केतिरी मोहबत आहे। अॼु पाण छा था करियूं, भले हदीस पेश थिए मञण लाइ तयारु कोन्हे, ऐं क़यामत ते अहिड़ा माण्हू पछताईंदा। फलयहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फ़ितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। अल्लाह ताला फरमाए थो, जेके मुंहिंजे नबी जे हिकिड़े हुक्म जी मुखालफ़त कनि था, उन्हनि खे डिॼणु घुरिजे दुनिया में मतां फितनूं पइजनि, या क़यामत ते ॾींहुं दर्दनाक अज़ाब उन्हनि खे मिले। जेके मुंहिंजे प्यारे पैगंबर जे हिकिड़े हुक्म जी मुखालफ़त कनि था, जेका मामूली ॻाल्हि कोन्हे। अॼु असां वटि केतिरियूं हदीसूं पहुचनि थियूं, अमल कोन था कनि। वरी बाज़ औक़ात के मौलवी अहिड़ा आहिनि, अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾे, उहे वरी पंहिंजे मसलक जे लाइ मतां इहो माण्हू असांजे हथनि मथां निकिरी वञे, उन आम वीचारे सादे माण्हू खे अहिड़ा चकर ॾींदा आहिनि जो हदीस ते अमल करण लाइ तयारी हूंदी, ख़बर बि हूंदी अथनि त ॻाल्हि हुनजी हक़ आहे मौलवी साहिब जी, पर हमरा हथनि मां निकिरी वेंदो, हमरा हदीस थी वेंदो हुयो। अहिड़ा चकर ॾींदा आहिनि जो सादो मुस्लमान वीचारो थिड़ी वेंदो। ॾिसो केतिरा सी कम करियूं पिया जंहिंजो अल्लाह जे रसूल छा के सहाबी खां बि सबूत कोन्हे। आहिनि इबादत जा कम, पर न अल्लाह जे रसूल खां सबूत आहे न सहाबी खां। इहे मुंहिंजा नुक़्ता नोट कंदा करियो, रिकॉर्ड बि थियनि पिया। कंहिं मौलवी साहिब वटि वञनि,
जो हिन जो सबूत ॾियो। जेकॾहिं सबूत ॾेई वियो न, तव्हां मूंखे झले चई सघो था डॉक्टर साहब तूं कूड़ो आहे, मोली जवाबु ॾिनो तूं कूड़ो आहे। पर जेकॾहिं जवाबु न ॾेई सघे, बहाना बनाए ऐं तव्हांखे चवे त इन्हनि वटि न वञिजो, ॻाल्हाइजो न, मुलाक़ात न कजो, इन्हनि जा जलसा न ॿुधिजो, सम्झी वञो ला जवाब आहे, वटस दलील कोन्हे। असीं निमाज़ 5 वक़्त पढ़ूं था, फर्ज़ आहे। निमाज़ सभ खां अज़ीम इबादत आहे। अल्लाह ताला ॿियूं इबादतूं हिते फर्ज़ कयूं, पर 5 वक़्ती निमाज़ प्यारे पैगंबर खे तोहफ़ो मिलियो आहे 7 आसमाननि खां मथे। 7 आसमाननि खां मथे महराज जे मौक़े ते एॾी अज़ीम इबादत आहे। पर ॾिसो असांजा दोस्त नाराज़ न थिजो, दावत फिक्र आहे। अल्लाहु अकबर निमाज़ शुरू कंदा आहिनि, ही 2 आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाए, घणो करे हीअं करे बीठा हूंदा आहिनि। हाणे अल्लाह जे रसूल खां के सहाबी खां साबित आहे सही छा, जो जुमिलो ॿुधंदा हलो, सही छा ज़ईफ़ रिवायत बि कोन्हे। सही त परे रही, ज़ईफ़ रिवायत कोन्हे। ऐं असीं अबनि ॾाॾनि खां अमल कंदा आहियूं, इनखे चइबो आहे तक़लीद, अखियूं बंदि करे कंहिंजे पोयां हलणु। अबनि ॾाॾनि खां सदियुनि खां अमल कंदा अचो, ही तरीक़ो। हालांकि सही बुखारी हदीस छा आहे, कान यरफउ यदे हज़व मनकिबे, पंहिंजा 2 हथ खणंदा हुआ कुलनि जे बराबर। ही बुखारी जी रिवायत आहे। के हदीस जे अंदर दलील न आहे त ही आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाया वञनि, सही छा ज़ईफ़ रिवायत कोन्हे। अमल थिए थो, तक़लीद इनखे चइबो आहे, अखियूं बंदि करे कंहिंजे पोयां हलणु। रफ़ुल यदैन जूं केतिरियूं हदीसूं आहिनि, अज़ीम प्यारे पैगंबर जी सुन्नत। इमाम बुखारी जहिड़ो मुहद्दिस चवे थो, मुहद्दिस त हिकिड़ो भेड़ो सहाबी न आहे जेको रफ़ुल यदैन न कंदो, हिकिड़ो भेड़ो सहाबी न आहे। इमाम हसन बसरी अज़ीम ताबई इमाम आहे, इमाम हुमैद बिन हिलाल अज़ीम ताबई इमाम आहे। ताबई छाखे चइबो आहे, जेको सहाबा जी सोबत में रहियो हुजे। ये 2 वॾा इमाम चवनि था असां सहाबा खे ॾिठो जॾहिं रुकू में बीहंदा हुआ, रुकू खां उथंदा हुआ त उनजा हथ कीअं हूंदा हुआ, कअन्नमा ऐदीहिम, उनजा हथ ईअं हूंदा हुआ ॼण उहे बिंजड़ियूं हुजनि। कअन्नमा ऐदीहिम मराबिह, उनजा हथ कीअं हूंदा हुआ, बिंजड़ियूं। वेझो माण्हू वाह कंदो आहे न बिंजड़ियुनि सां, हिन तरीक़े सां ईअं उनजा हथ हूंदा हुआ। माना अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ बि सहाबा कंदा अचनि। जेकॾहिं मनसूख हुजे हा, सहाबा कीअं कंदा? मूंखे ॿुधायो सहाबा कीअं कंदा जेकॾहिं मनसूख हुजे हा? जी दावा कनि था, कीअं सहाबा कंदा? बल्कि ॿुधाईंदो हलां, वरी बि हिते साॻी ॻाल्हि। अल्लाह जा बाना डेली वितर निमाज़ पढ़ंदा आहिनि 3 रकात। हालांकि हदीस में 1 रकात बि साबित आहे, 5 बि साबित आहे, कोन पढ़ंदा, सिर्फ़ 3 रकात। न करे घटि पढ़ंदा, न करे वधि पढ़ंदा। केतिरनि सहाबा 1 रकात पढ़ी, अल्लाह जे रसूल 1 रकात पढ़ी आहे। हत्ता के देवबंदी मौलवी खलील अहमद सहारनपुरी चवे थो पंहिंजे किताब बरहाइन कातिया जे अंदर 7 नंबर सफ़े ते केतिरा सहाबा 1 रकात वितर पढ़ंदा, कोन पढ़ंदा, 5 बि कोन पढ़ंदा। हदीस मौजूद आहे सही मुस्लिम जे अंदर। 3 रकात वरी अहिड़े तरीक़े सां पढ़ंदा जंहिंजो अल्लाह जे रसूल खां सबूत ई कोन्हे। कीअं? 3 रकात में दुआए कुनूत खां अॻु में छा कंदा आहिनि? अल्लाहु अकबर, तकबीर चई, रफ़ुल यदैन करे, तंहिंखां पोइ दुआए कुनूत पढ़ंदा आहिनि। इहा रफ़ुल यदैन अल्लाह जे नबी खां साबित ई कोन्हे। मूंखे 15 साल थी चुका आहिनि। तक़रीरूं हाणे त अलहमदुलिल्लाह सॼी दुनिया में अलहमदुलिल्लाह हलनि पियूं, लखे माण्हू ॿुधी चुका आहिनि। कंहिं वटि दलील हुजे त हिकिड़ो मूंखे जवाबु ॾे हा न, डॉक्टर साहब जी दलील असां वटि आहे कोन्हे जवाबु। बाज़ औक़ात गारियूं ॾींदा आहिनि, पोइ तव्हां सम्झी सघो था गारियूं केरु ॾींदो आहे? जेको दलाल जे मैदान में निंधड़ को हुजे, यतीम हुजे। असां कॾहिं कंहिं गार न ॾींदा आहियूं, छो दलाल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह दलाल जे अंबार आहिनि असां वटि, अल्लाह जे फज़ल करम सां। असां गार कंहिंखे छो ॾियूं? मोमिन करे कंहिं गार ॾींदो आहे छा?
गार मुनाफ़िक़ जी निशानी आहे, लाजवाब हुजण जी निशानी आहे। कंहिं वटि दलील कोन्हे, लेकिन कंदा अचनि। अल्लाह ज़ुल्म त ॾिसो, होॾां प्यारे पैगम्बर खां सिर्फ़ु सही बुख़ारी में रफ़ुल यदैन जूं 5 हदीसूं सही बुख़ारी जे अंदरि कोन कंदा। ऐं होॾां जेका साबित कने सा रोज़ कई वञे। कोई ईमान बिल रसूल जी माना छा आहे? माफ़ कजो, अॼु केतिरा मुस्लमान आहिनि, सभु न, केतिरा मुस्लमान आहिनि जिन खां उन दौर जे अंदरि के मुशरिक बि सम्झ में वधीक हुआ। दलील पेश करियां, ॾाटे टोड़ दलील। के मुशरिक सम्झ में हिननि खां भला हुआ। दलील सही मुस्लिम जी हदीस। पाण सगोरा साल 6 हिजरी वञनि पिया मके उमरे जे लाइ। अञा मको काफ़िरनि जे कंट्रोल में आहे, कब्ज़ो काफ़िरनि जो आहे, मुशरिकनि जो। जॾहिं मके जे क़रीब थिया हुदैबिया जे मुक़ाम ते, त काफ़िरनि रोके छॾियो, तव्हां उमरो नथा करे सघो हिन साल उमरो नथा करे सघो। उन खां पोइ सैयदना उस्मान खे अल्लाह जे नबी पंहिंजो सफ़ीर बनाए मोकिलियो, त वञ तूं मके वारनि सां ॻाल्हाए। अल्लाह वरी उस्मान जो मक़ाम आहे, दर्जो आहे, शान आहे। अल्लाह जे नबी सैयदना उस्मान जो इंतख़ाब कयो। यो शान आहे सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जो, उहो अज़ीम इंसान जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी फरमायो तेरे खां मलाइक बि हया कनि था, मलाइक बि हया कनि। उहो उस्मान अल्लाह अकबर जो ख़लीफ़ो हो। डुकार पइजी वियो जो त तव्हां ख़बर, डुकार जे अंदरि जेके वापारी हूंदा आहिनि कोशिशि कंदा आहिनि त के सभु न, असीं कुझु फ़ाइदो ज़्यादा वठूं। सैयदना उस्मान जा 100 उठ आया शाम खां माल सां भरियल, त के वापारी पइजी विया, उस्मान असीं तोखां इहे माल ख़रीद कंदासीं, कि लॻायो रेट। हिकिड़े चयोसीं आऊं जेको क़ीमत आहे उन खां डबल ते ॾींदुसि। सैयदना उस्मान चयो मूंखे अञा रक़म मथे पई मिले। ॿिए चयो 3 त ॾींदुसि। सैयदना उस्मान चयो इन खां मूंखे रक़म मथे पई मिले। हिकिड़े चयोसीं 4 ते ॾींदुसि। सैयदना उस्मान चयो रक़म मूंखे अञा मथे मिले। तॾहिं हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण लॻा वापारी जेके हुआ। उस्मान अजीब ॻाल्हि पियो करी, सभु जेके मशहूर वापारी हिते मौजूद आहिनि, इहो कहिड़ो वापारी आहे जेको अञा मथे पियो ॾे? इहो वापारी कोन्हे, मुंहिंजो परवरदिगार आहे, जंहिं चयो त हिकिड़ी नेकी कंदो तव्हांखे 10 ते अजर ॾींदुसि। इहो समूरा 100 उठ मदीने जे ग़रीबनि मिस्किननि में सदको करे छॾियो। इहा उस्मान रज़ी अल्लाह वियो, अफ़वाह फैलिजी वई त खेनि शहीद कयो वियो आहे। ॾिसो न, हिते बि हिकिड़ो सबूत आहे अल्लाह जो नबी आलिमुल ग़ैब कोन्हे। न त चवनि हा त बाबा उस्मान त जीअरो वेठो आहे, मूंखे ख़बर पवे पई न। पाण साहबा खे गॾु कनि था त उस्मान जो पनाद वठो, किसास वठो, बैत करियो मुंहिंजे हथ ते, जंहिंजो क़ुरान में अल्लाह ताला ज़िक्र फरमायो आहे, लक़द रज़ी अल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबाइऊनक तहत शजरा। अल्लाह ज़िक्र कयो सूरह फतह जे अंदरि। अल्लाह जे नबी बैत वरिती। इन ई दौरान मके जो हिकिड़ो सफ़ीर आयो ॻाल्हि ॿोल जे लाइ, सोहेल बिन अमर अञा मुस्लमान कोन थियो, ॻाल्हि ॿोल जे लाइ आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माना त हुन सां हिकिड़ो मुआहिदो तय कयो, ठाह तय कयो। पहिरीं पाण फरमाइनि था त मथां लिख बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सोहेल फौरन चयो त न बाबा, असीं रहमान खे सुञाणो ई कोन था, कीअं लिखंदासीं रहमान? बिस्मिकल्लाहुम्मा रखो, अल्लाह जे नाले सां शुरू। असीं रहमान खे कोन था सुञाणो, नऊज़ बिल्लाह, इहो लिखणु कोन ॾींदासीं। अल्लाह जे नबी ॾिसो ज़िद पियो करे, ठीकु आहे, हिन में बि अल्लाह जो नालो अचे थो, पाण फरमाइनि था त तली खे लिखो। लिखियो वियो। वरी पाण ॿियो जुमिलो लिखाइनि था त ही मुआहदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मके जे कुरैश दरमियान तय थियो आहे। सोहेल चयो न, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न,
लिख मोहम्मद बिन अब्दुल्लाह, पर जेके लफ्ज़ चयाई, जेके मुझो आवाज़ ॿुधनि पिया उहे लफ्ज़ हिकिड़े मुशरिक चया आहिनि। गौर करियो ख़ुदा, तव्हीं मुसलमान आहियो। लफ्ज़ कहिड़ा चई? लौ अलिमना अन्नक रसूलुल्लाह लत्तबअनाक, जेकॾहिं असीं इहो सम्झूं त तव्हां अल्लाह जा रसूल आहियो त पोइ असांखे तव्हांजी पैरवी करणी पवंदी। पैरवी खां सवाइ का वाही कोन्हे। माना हिकिड़ो मुशरिक बि ॼाणे थो रसूलुल्लाह मञण खां पोइ पैरवी करणु वाजिब आहे, लाज़िम आहे। असीं रसूलुल्लाह मञूं था ऐं पैरवी कोन था कयूं। हिकिड़ो मुशरिक ॾिसो, जुमिलो ॾिसो, जेकॾहिं सम्झी वठूं त बि अल्लाह जा रसूल आहियो त पोइ तव्हांजी पैरवी करणी पवंदी। असीं रसूलुल्लाह मञूं था, पैरवी कोन था करियूं। अल्लाह जे रसूल फरमायो, लिखो मोहम्मद बिन अब्दुल्लाह। मोहम्मद बिन अब्दुल्लाह सां मुंहिंजी रिसालत ख़त्म त कोन थी वेंदी न। रसूल त अल्लाह वटि आहियां, मुक़रर अल्लाह मुंतखब कयो आहे। दुनिया जी का ताक़त रिसालत नथी खसे सघे। वही सोचियो, अल्लाह जे रसूल जी ते ईमान आणण जो वॾो सबूत इहो आहे त प्यारे पैगंबर जी पैरवी बि कई वञे, मोहबत बि कई वञे, इज़त बि कई वञे, ताज़ीम बि कई वञे। इमरान बिन हुसैन साहब ई आहे, जॾहिं अल्लाह जे रसूल वटां आयुसि, बैत कयमि, हथ में ॾिना मुस्लमान थियण जे लाइ। सॼो हथ अल्लाह जे नबी जे सॼे हथ में ॾिनमि। पोइ चवे थो, जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रहियो आहियां, रहंदुसि, इहो सॼो हथ वरी बि कॾहिं शर्मगाह खे कोन लॻायो। या प्यारे पैगंबर जी इज़त, सॼो हथ कॾहिं शर्मगाह खे कोन लॻायो अथमि। इज़त तव्हां ॾिसो, संदन चाचो अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब, चाचो घणो करे भाइटे खां उमिरि में वॾो हूंदो आहे। हा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो भाइटो उमिरि में वॾो हुजे, घणो करे चाचो वॾो हूंदो आहे। अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब खां कंहिं पुछियो, अब्बास तव्हीं वॾा आहियो या अल्लाह जो रसूल वॾो आहे? ख़बर आहे जवाब छा ॾिनई? हालांकि पाण उमिरि जो वॾो हो, चाचो आहे, पर जवाब ॾिनई, हो अकबरो मिन्नी व अना वलिदतु क़ब्लहु। वॾो अल्लाह जो नबी आहे, पर पैदा पहिरीं अॻ में आऊं थियो आहियां। एतिराम त ॾिसो, इज़त त ॾिसो। ज़बान गवारा नथी करे जो चवे त आऊं वॾो आहियां। वॾो अल्लाह जो नबी आहे, पर पहिरीं पैदा आऊं थियो आहियां, अॻ में पैदा आऊं थियो आहियां। मूंखे ॿुधा केतिरो एतिराम। साहबा वेंदा हुआ अल्लाह जे रसूल जे साम्हूं, चवनि था असांजा कंध हेठि हूंदा हुआ, ॼण असांजे मथनि ते पखी वेठल हुजनि। पखी तॾहिं वेंदो आहे जॾहिं का शइ हरकत न करे। हरकत जेकॾहिं का शइ कंदी त पखी कोन वेंदो, उॾामी वेंदो। हरकत कोन कंदी माना उन ते अची पखी वेंदा आहिनि। चवनि था असीं ईअं वेंदा हुआसीं अल्लाह जे रसूल जे साम्हूं, कंध हेठि करे एतिरामन, ॼण असांजे मथे ते पखी वेठल हुजनि। एॾो एतिराम, एॾी इज़त ऐं एतिरी पैरवी। पीउ जो कौल अची वञे, पुट जो कौल अची वञे, रद्द करे छॾींदा। दोस्तो मूंखे ॿुधायो, जमात अहले हदीस जेको अल्लाह जे रसूल जो शान बयानु करे थी, इन में कहिड़ी एतिराज़ जोगी ॻाल्हि? मुंहिंजो हिकिड़ो ऐलान ॿुधंदा हलो, अल्लाह जे घर में वेठो आहियां, अल्लाह जो कसम, जेकॾहिं समूरी दुनिया हिकिड़े पासे थी वञे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े पासे हुजनि, असीं इन्हनि सभिनी खे छॾे ॾींदासूं, पर प्यारे पैगंबर खे कोन छॾींदासीं। या अल्लाह जे नबी जी मोहबत, इज़त, एतिराम प्यारे पैगंबर खे कॾहिं कोन छॾींदासीं। छो त अल्लाह उन ते वही नाज़िल कई आहे, उनखे पैगंबर जी हैसियत सां चूंडियो अथसि। अल्लाह ताला खां दुआ आहे, जेकी कुझु मूं बयानु कयो, अल्लाह मूंखे ऐं तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।